नाज़रीन, प्रोग्राम द न्यूज़ रिव्यू सां गॾु मां आहियां मेज़बान फयाज़ नाच। नाज़रीन, मुल्क जे सियासी मंज़रनामे में जेको कल हिकिड़ो वॾो इज्तिमा थियो गढ़ी खुदा बख़्श में, जिते हर साल इज्तिमा थींदो आहे ऐं 1979 खां वठी जॾहिं क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे कैंगरू कोर्टनि वसीले फाही ॾिनी वई हुई, तॾहिं हुते हर साल 4 अप्रैल ते जेको आहे इज्तिमा थींदो हो। पर जॾहिं खां 2007 में बीबी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे शहीद कयो वियो हो रावलपिंडी जे लियाकत बाग में, त उन वक़्त खां पोइ वरी इहो जेको गढ़ी खुदा बख़्श जो जेको इज्तिमा आहे उहो 27 डिसंबर ते थी वियो थो। कल बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब उन में काफ़ी ॻाल्हियूं कयूं, उन ते बि गुफ़्तगू कंदासीं। पर हिन वक़्तु हलूं था वफ़ाक़ी गादी वारे हंधि इस्लामाबाद में, जिते हिकु तरफ़ स्पीकर वटि PTI जे मेंबरनि जूं क़बूल कजनि इस्तीफ़ाऊं न कजनि, उन ते हिकिड़ो ख़्यालनि जी ॾे वठ हले पई ऐं राब्ता पिया थियनि। ऐं उनमें जेको आहे स्पीकर जो मौक़िफ़ छा आहे ऐं PTI जो मौक़िफ़ छा आहे उहो बि तव्हांजे साम्हूं आणींदासूं, ऐं बल्कि अची चुको हूंदो, तव्हां ते उनजो तजियो कंदासूं। ॿिए तरफ़ कोर्टुनि में केस हलंदड़ आहिनि ऐं इलेक्शन कमीशन जे अंदरि केस हलंदड़ आहिनि। टे तरफ़ वरी पंजाब असेंबली, जेको मुल्क जो सभ खां वॾो सूबो आहे, जी असेंबली जेको आहे गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी फुटबॉल लॻी पई आहे। उते हिकिड़ा 4 दफ़ा जेको आहे वॾे वज़ारत जा मामला, ऐं पोइ वरी उहे बहाल, वरी हिकिड़ो चूंडिजे थो, वरी कॾहिं नथो थिए। उहा सूरत हाल बि जीअं जो तीअं लॻी पई आहे। वज़ीर आला खे हुते हाणे कोर्ट हुकुम ॾिनो आहे त उहो असेंबली न टोड़ींदो ऐं एतबार जो वोट वठंदो। इहो सॼो जेको मंज़रनामो आहे, टग ऑफ वार आहे, जेका छिकताइण वारी सूरत हाल आहे मुल्क जे सियासी मंज़रनामे ते, उन ते गुफ़्तगू करण लाइ असां राब्तो कयो आहे मुल्क जे सीनियर सहाफ़ी नामियारे तर्जुमेगार जनाब अब्दुर्रज़ाक खट्टी साहब, जिन सां चओ त हुन गुफ़्तगू अॻिते वधायूं। खट्टी साहब, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। खट्टी साहब, छा आहे आख़िर इन छिकताइण जो अंत? छा था ॾिसो हिन वक़्तु, छा पियो हले हिते, कहिड़ियूं ख़बरूं पियूं हलनि इस्लामाबाद जे सर्द माहौल में, कहिड़ियूं गरम गरम ख़बरूं आहिनि? फयाज़ साहब, मुंहिंजो ख़्यालु इहो आहे ज़ाती तौर ते त जेका मुल्क जी फाइनेंशियल कंडीशन आहे उनमें हिन वक़्तु इलेक्शन जी जेका सूरत आहे उहा न एस्टेब्लिशमेंट खे वारो खाए थी, न ई मौजूदा जेका रजीम आहे उनखे वारो खाए थी। सिर्फ़ु इमरान ख़ान जो मसइलो आहे, उनजी ज़ात जो मसइलो आहे, छाकाणि त उनखे अंदाज़ो आहे त जेकॾहिं हू ईअं सम्झे थो त जेकॾहिं अक्टूबर ताईं इलेक्शन हलिया विया त मुमकिन आहे हे अञा 6 महीना उनमें इज़ाफ़ो करे वञनि असेंबली जी जेका टेन्योर आहे उनमें, त उनजे नतीजे में उनजे लाइ उनखे सियासी तौर ते सर्वाइव करणु मसइलो थी पवंदो। पर सची ॻाल्हि इहा आहे, मूंखे जीअं लॻे थो उहो ईअं आहे त अक्टूबर ताईं मुल्क में को मौजूदो थी वञे त ॿी ॻाल्हि आहे, या सऊदी अरब आहे, चाइना आहे, या ॿिया के दोस्त मुल्क आहिनि, उहे अव्हांखे 8-10 अरब डॉलर ॾेई छॾीनि, पोइ तव्हांजी सूरत हाल बहितर थिए त ठीकु आहे न। ॿी सूरत में मूंखे अक्टूबर ताईं माशी हालतूं सुधरंदे नज़र नथियूं अचनि। हिन वक़्तु जेको स्पीकर जो मामिलो आहे, जी तव्हां पंहिंजे इंट्रो में बि इहा ॻाल्हि कई त इहो तय थी चुको आहे त को फौरी तौर ते इस्तीफ़ाऊं क़बूल कोन थींदियूं। ही असल में सुभाणे मुलाक़ात थींदी आहे शाह महमूद कुरैशी जी अॻुवाणी में 11:30 वॻे स्पीकर सां। उनमें हू ज़रूरु चवंदा त बाबा हाणे असां हिन तरीक़े सां पंहिंजे मेंबरनि जूं इस्तीफ़ाऊं ॾियणु चाहियूं था। पर स्पीकर वाज़े तौर ते क्लियर करे चुको आहे। शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म जेको आहे उन सां मुंहिंजी कुझु ॾींहं अॻु में मुलाक़ात थी आहे। उनखां अलावा कल बि मुलाक़ात थी आहे पीपल्स पार्टी जी क़यादत सां। उनमें बहरहाल प्रिंसिपल इहो फ़ैसिलो थी चुको आहे त यकदम इस्तीफ़ाऊं कंहिंजूं क़बूल कोन थींदियूं। हिकु ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त हिननि तय इहो कयो आहे त को 2-3 माण्हुनि जूं इस्तीफ़ाऊं जेकॾहिं उहे अचनि था ऐं जेको स्पीकर जी चाहे थो इहे थियनि था त पोइ इहे इस्तीफ़ाऊं उहो हफ़्ते में कोई 2-4 क़बूल कंदा, वरी इलेक्शन कमीशन खे लिखंदा त असां हिननि खे डी-सीट करे छॾियो आहे, तव्हां हिननि ते नयूं चूंडूं करायो। त हीअ असल में हुकूमत उन्हनि खे इंगेज करणु चाहे थी इन तरीक़े सां जी 5-6 महीना ईअं ई कढी वञनि। पर तहरीक इंसाफ़ इन कोशिश में आहे त कंहिं बि तरीक़े सां उन्हनि जूं इस्तीफ़ाऊं हफ़्ते में या 15 ॾींहंनि में सभिनि जूं क़बूल थी वञनि। हाणे हिन में हिकिड़ो ॿियो सवाल पैदा थो थिए त छा जेकॾहिं पंजाब असेंबली में एतमाद जो वोट वठी वञे थो चौधरी परवेज़ इलाही 11 जनवरी ते, त पोइ हू असेंबली तहलील कंदो या न? इन जो जवाबु अञा ताईं ख़ुदि इमरान ख़ान खे ख़बर न आहे। परवेज़ इलाही खे वाज़े तौर ते चयो वियो आहे त असेंबली टोड़ण जी का ज़रूरत कोन्हे,
जिते उनखे कंहिं बि शइ जी ज़रूरत पई, कंहिं मदद जी ज़रूरत पई त उहा मदद हुनजी कई वेंदी। ऐं उनमें तव्हां ॾिसो था हिन वक़्तु मौजूदा जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे उन जो तमामु घणो ज़ोर बि आहिनि सॼी सूरत हाल में। सो मूंखे लॻे ईअं थो जेको सूरत हाल ईअं न थी सघंदी जी इमरान ख़ान चाहे थो त फौरी इलेक्शन थी वञे। पर जेको इमरान ख़ान जे बारे में हिकिड़ो जेको इहो तासुर हुयो त शायदि उहा हिकिड़ी किंग्स पार्टी आहे ऐं पोइ उहा टिड़ी पखड़ी वेंदी ऐं पोइ उहो न थींदो। तव्हांजे ख़्याल में उहा जेका उनजी हिन वक़्तु बि पॉपुलरिटी आहे, ख़ासि तरह जेके असां आख़िरी चूंडूं ॾिठियूं जंहिंमें पंहिंजो 10 जॻहियुनि ते चूंडूं थियूं, जंहिंमें 8 जॻहियुनि ते हू पाण बीठो ऐं हिकिड़ी जॻह ते जेको आहे पंहिंजो हू शाह महमूद कुरैशी साहिब जी न्याणी बीठी। त तव्हांखे छा थो लॻे त उन मामले खे उन जो रिज़ॉल्व छा आहे? एस्टेब्लिशमेंट सम्झे थी या हुकूमत सम्झे थी त अक्टूबर ताईं जेकॾहिं इन ॻाल्हि खे लंबो खणी वञनि ऐं जीअं तव्हां चओ था त मुल्क जी मईशत जी सूरत हाल में को वॾी का बहितरी बि न आणे सघनि त पोइ इन झंझट मां कीअं जान छॾाईंदा? हीउ मुंहिंजो ख़्यालु आहे त जीअं जवारी आख़िरी दाव ताईं खेॾंदो आहे, हिन वक़्तु असल में समूरा खिलाड़ी इन पोज़ीशन में आहिनि ऐं हू चाहिनि था त मुमकिन आहे त को मौज़ो थी वञे, का सूरत हाल थी वञे निकिरजे। हाणे ॾिसो 18वीं तरमीम खां पोइ या बीबी जी शहादत खां पोइ पाकिस्तान में जेके बि 2 जमहूरी हुकूमतूं आयूं उन्हनि पंहिंजो मुदो पूरो कयो ऐं हीअ असेंबली बि हिन वक़्तु तक़रीबन कोई पंहिंजो 80% मुदो पूरो करे बि चुकी आहे। उनमें हिकिड़ी जेका बहितर मूंखे सूरत हाल नज़र अचे थी उहा इहा आहे त तव्हां ॾिठो हूंदो त नून लीग जे दौर में ख़ुदि शेख रशीद चवंदो रहियो त नून मां मीम निकिरंदी, शीन निकिरंदी, हीअं थींदो हूअं थींदो। पोइ PTI जे लाइ असां ॿुधंदा रहियासीं त उहा टुटी वेंदी, पर इहे सियासी जमातूं कोशिश जे बावजूदि न टुटी सघियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु जेका इमरान ख़ान जी पॉपुलरिटी आहे ॾिसो न, ऑडियो लीक्स जेके बि अचनि थियूं पर उनजे बावजूदि इमरान ख़ान ईअं ई इंटेक्ट करे पियो। हाणे हुन सां इशू इहो आहे त जेकॾहिं हू मुकमल तौर ते पब्लिक जे अंदरि पाण फिज़िकल नथो अचे त उनजी पॉपुलरिटी मुमकिन आहे ईंदड़ ॾींहंनि में घटिजे, पर उनखे थ्रेट बि आहे ऐं हाणे उनखे अंदाज़ो थी वियो आहे त समूरनि दुरनि सां विड़ी नथो सघिजे। पर उनजे बावजूदि हू अञा अॻूणे आर्मी चीफ ते उनजी मुसलसल तनक़ीद आहे, हू समूरा राज़ वक़्त सां गॾोगॾु खोलींदो थो अचे। हाणे ही बुनियादी तौर ते इमरान ख़ान ऐं मुल्क जी जेका एस्टेब्लिशमेंट हुई जेको हिननि गॾिजी हिते खेॾाड़ कयो पिए उनजा नतीजा असल में ही आहिनि। जीअं ज़लज़ले खां पोइ जेके आफ्टर शॉक्स हूंदा आहिनि, हीअ बि हिन वक़्तु उहा कंडीशन आहे। हाणे उनमें एस्टेब्लिशमेंट सम्झे ज़रूरु थी ऐं हिन वक़्तु कोशिशि बि करे पई, पर अञा ताईं PTI खे उन अंदाज़ सां उहो ईसाए न सघी आहे, डेजारे न सघी आहे त हू जीअं चाहे थी करे। ईंदड़ ॾींहंनि में कहिड़ी गेम हले थी, पर हिन में मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे त परवेज़ इलाही जो जेको रोल आहे उहो इंतिहाई अहम हूंदो, छाकाणि त परवेज़ इलाही जो पंहिंजो सर्वाइवल बि तहरीक इंसाफ़ सां आहे, नून लीग सां गॾु हुनजो न आहे। नून लीग हुनखे एतिरो अकोमोडेट न करे सघंदी जेतिरी हुनजी डिमांड आहे। त एस्टेब्लिशमेंट जो न रुगो नुमाइंदा आहिनि इमरान ख़ान जे चौगर्द, पर ख़ुदि परवेज़ इलाही जी सूरत में बि हुननि जो अहम माण्हू हिन सॼे गेम जो हिसो आहे। ॾिसो न, पंजाब असेंबली जेकॾहिं टुटी थी वञे त पख्तूनख्वा जी असेंबली तोड़ण में उहो देरि कोन कंदो ऐं जॾहिं इहे 2 असेंबलियूं टुटी वेंदियूं त पोइ हू जेके इस्तीफ़ाऊं आहिनि हिन जूं क़ौमी असेंबली जूं उहे बि जेको आहे सो टुटी वेंदियूं त पोइ उनमें बहिरान पैदा थी वेंदो, डेफिनेटली बहिरान पैदा थींदो। इहो ई सबबु आहे त इहे कोशिशि इहा कनि पिया त कंहिं बि सूरत में पंजाब असेंबली खे बचाइजे। ॿ डेवलपमेंट्स जेके आहिनि उन ते मां चाहींदुमि तव्हांजो तजिया जो के प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कजे। हिकिड़ो त अचानक चौधरी निसार साहिबु एतिरे वॾे पंहिंजो जेका आहे गोशा नशीनी खां निकिरी अची हुन प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं हुन चयो त को सुवालनि जो जवाब बि मां न ॾींदुसि ऐं हुन प्रेस कॉन्फ्रेंस बहरहाल कई ऐं हुन पंहिंजे हल्के जे माण्हुनि खे सां ॻाल्हायो ऐं हुन चयो त भई असां तयारियूं पिया कयूं इलेक्शन जूं, काॾे वेंदासीं, कंहिंसां हूंदासीं, अकेला हूंदासीं, इहो फ़िलहालु असां नथा तइ कयूं। इहो छा फिनोमिना आहे? चौधरी निसार बसि मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो पहिरीं असांजो मीडिया जो शोशो आहे। बाक़ी ॾिसो चौधरी निसार जो जे लाइ जाइ हाणे मुस्लिम लीग नून में न आहे। PTI जे अंदरि ऑलरेडी अॻु में वॾा जेके प्लेयर वेठा आहिनि उहे स्पेस न ॾींदा चौधरी निसार खे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त
हेतिरो स्पेस हिते पैदा थियो आहे ख़ासि तरह तरीन साहब ऐं अलीम ख़ान जे वञण खां पोइ ऐं चौधरी सरवर जे वञण खां पोइ टे वॾा जेके आहिनि पंजाब जा PTI जा वॾा अॻवान जेके हुआ उहे जो हटी विया इंतज़ार आहे हिकिड़ो स्पेस त आहे पंजाब जे अंदरि तो पंजाब के अंदर स्पेस आहे पर वो जरूरी तो ना है तव्हां ॾिसो चौधरी निसार त 2018 खां आहे इन में वेठो आहे उन असेंबली जी उन वटि अहमियत इहा आहे जो उन वक़्त ते हल्फ बि न कयो ऐं इमरान खान जी चॉइस चौधरी निसार इन करे नथो थी सघे त हू पंहिंजी राय रखण वारो माण्हू आहे इमरान खान खे उस्मान बुज़दार टाइप माण्हू खपनि इहा त मजबूरी हुई जो उहो परवेज़ इलाही खे खणी आयो इन करे त उनखां सवाइ उनजी हुकूमत बची न पई सघे सो परवेज़ चौधरी निसार वारो मामलो मुंहिंजो ख़्याल आहे इहो इन पिक्चर में मूंखे नज़र नथो अचे हा चौधरी परवेज़ इलाही जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे त 18 जे चूंडनि खां पहिरियों वॾो शो हुयो कि जीप ग्रुप जेको आहे पंजाब जे अंदरि जेको जीप ग्रुप बीठो आहे इहो जेको आहे इहो वॾो को पंहिंजो स्पॉइलर थींदो या इहो को वॾो पंहिंजो को हिकिड़ो ग्रुप ठहंदो पोइ इहे पोइ इकट्ठा थींदा इहो जीप ग्रुप जे नाले सां जेके मशहूरु हुया चौधरी साहब उन्हनि जो अॻवान सम्झो पियो उन वक़्तु बिल्कुलु जीप ग्रुप हुयो पर तव्हां ॾिसो सियासी जमातनि इन सॼी सूरताल में जी मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त सियासी जमातूं पंहिंजी ख़राब अमलनि जे बावजूदि पर मज़बूत ज़रूर थियूं आहिनि ऐं इन दौरान जेके सुप्रीम कोर्ट जी हाणे सदारती रेफरेंस में राय आई त हालांकि उहो आइन सां मैच नथी करे त जेकॾहिं को माण्हू फ्लोर क्रॉसिंग करे थो पोइ उन ते इहो उनजी आर्टिकल 368 लॻणु घुरिजे पर उनजे बावजूदि हाणे त इहो सुप्रीम कोर्ट राय ॾिनी त को माण्हू वोट ॾेई नथो सघे यानी सियासी तुरियूं ताक़तवर थियूं आहिनि सियासी जमातूं ताक़तवर थियूं आहिनि उन में मुंहिंजो ख़्यालु आहे त आउं सम्झां थो चौधरी निसार जी का एतिरी वैल्यू मूंखे नज़र नथी अचे त को उनखे परवेज़ इलाही बदिरां चौधरी निसार खे स्पेस ॾिनो ॾिसो तव्हां जॾहिं साइंस जो उसूल इहो आहे त जेकॾहिं तव्हां को विठी छॾींदो त उहा को न को माण्हू अची भरींदो चौधरी निसार स्पेस छॾियो आहे ऐं हाणे उन स्पेस छॾण जे नतीजे में चौधरी निसार जे लाइ को बि स्पेस ॿियो पासो जेको हुयो मुंहिंजे ज़हन में सवाल त मुंहिंजो अॼोके प्रोग्राम में तव्हांजो तजियो उन ते वठिजे इहे ॻाल्हियूं हलियूं पए त सराइकी सूबा महाज़ वारा हमरा जेके कंहिं ज़माने में PTI में विया हुआ उन्हनि जो पीपुल्स पार्टी उन सां राब्ते में आहे उन हवाले सां छा इतला आहिनि तव्हांजा छा तजियो आहे तव्हांजो इन में फयाज़ साहब हिन में तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट कजो त जेको चवनि था त परवेज़ इलाही एतमाद जो वोट वठंदो त 20-25 माण्हुनि जेका खोट थींदी उहो सॼी हिन बेल्ट में आहे ऐं हुनखे आसिफ अली ज़रदारी इंगेज कयो आसिफ अली ज़रदारी असल में ही सॼी जेका गेम करे पोइ बुनियादी तौर ते तव्हां नोट कयो त 6 महीननि में इमरान जी हुकूमत सॼी पॉपुलरिटी विञाए छॾे आहे जेकॾहिं नो कॉन्फिडेंस न अचे हा नो कॉन्फिडेंस कामयाब थियो ऐं उनजी सभिनि खां वॾी क़ीमत नून लीग खे अदा करणी पई आहे हिन वक़्तु बि नून लीग जे तमामु घणनि माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त जेकॾहिं असां 2-3 महीननि में इलेक्शन में वियासीं त असांखे कख बि कोन मिलंदो ऐं इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे आसिफ अली ज़रदारी असल में ही जेका गेम करे पियो उहा सॼी 2023 जे इलेक्शन जी आहे उन में असांजा सोर्स त इहे ॿुधाइनि था त मुमकिन आहे त आसिफ अली ज़रदारी ऐं PTI जे विच में को इन क़िस्म जो पैचअप थी वञे जो पंजाब जे अंदरि ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे अंदरि का गॾियल उन्हनि जी हुकूमत ठही सघे हाणे हुन में घणनि माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त इमरान ख़ान जी सॼी सियासत ई नून लीग ऐं आसिफ अली ज़रदारी जे ख़िलाफ़ बीठल आहे पर तव्हांखे इहो बि यादि हूंदो त चौधरी परवेज़ इलाही खे सभिनि खां वॾो दाड़ेलून करार ॾिनो हो ऐं हींअर उहो हुनजो सभु जेको आहे सो वज़ीर आला पंजाब आहे सो सियासत बुनियादी तौर ते मुमकिनात जी गेम आहे जेकॾहिं उन में नून लीग ऐं पीपुल्स पार्टी जी मां कंहिंजी चॉइस इमरान खान खे करणी थी पवे त मुमकिन आहे त हू इमरान खान पीपुल्स पार्टी जी चॉइस करे पर सराइकी सूबे वारो मामिलो हुन में पीपुल्स पार्टी जा जेको आहे सो असरु आहे ऐं उन सां गॾोगॾु इस्टेब्लिशमेंट जो बि असरु आहे जेकॾहिं हिन वक़्तु ज़रदारी साहिब जा इस्टेब्लिशमेंट सां तमामु सुठा तालुकात आहिनि ऐं हुनजी कोशिशि बि आहे त 2023 में हू बिलावल खे मुल्क जो वज़ीर आज़म ठाहे ऐं हुनजी इहा ख़्वाहिश बि आहे ऐं इन जे करे ही सॼी गेम हले थी पीपुल्स पार्टी बुनियादी तौर ते सॼी गेम हिन वक़्तु करे ई इहा पई त 2023 जा इलेक्शन कीअं जेको आहे सो उनजा नतीजा पंहिंजे हक़ में हासिल कजनि वॾी महिरबानी अब्दुल खट्टी साहब तव्हां असांखे जॉइन कयो नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी त हिन वक़्तु जेको कुझु थिए पियो
उन्हीं जो सॼो जेको मास्टर प्लान आहे उहो ज़रदारी साहब जो जोड़ियल आहे। उनजो फोकस जेको आहे 23 जे इलेक्शन ते आहे ऐं 23 जी इलेक्शन में बकौल अब्दुल रज़ाक खट्टी साहब जे त उन जो मक़सदु इहो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे वज़ीर आज़म कजे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब कल्ह ख़िताब कयो आहे शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 15वीं वरसी जे मौक़े ते। उनमें ॿ अहम नुक़्तनि ते हुन ॻाल्हायो आहे। हिकिड़ो त जेको हिन वक़्तु को नथो ॻाल्हाए जंहिं मामले ते, उहो आहे दहशतगर्दी जो मामिलो। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब कल्ह पंहिंजी तक़रीर में खुली करे दहशतगर्दी जे मामले ते गुफ़्तगू कई आहे ऐं हुनजे में पंहिंजे जेके उनजी तारीख़ ऐं उनमें पंहिंजे पार्टी जे क़ुर्बानियुनि ऐं उनखां अलावा जेको आहे पंहिंजो जेको मौक़ुफ़ आहे ऐं उनखे तकिड़ो उनखे एड्रेस करण लाइ हुकूमत जी पॉलिसी ठाहिण जे हवाले सां बि गुफ़्तगू कई आहे। उन सां गॾोगॾु हुन जेका गुफ़्तगू कई आहे उहा हुई बोर्ड मुतासिरनि जे बारे में। वॾी तक़रीर जो वॾो हिसो उन ते गुफ़्तगू कई ऐं यकीनी तौर ते इहो बि एलिमेंट हिकिड़ो अहिड़ो आहे जेको मुल्क जे इन जेका छिकताइण वारी सियासत आहे उन में सभई धुरियूं बिज़ी आहिनि, पर बिलावल भुट्टो ज़रदारी साहब मुसलसल इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि ते ऐं ख़ासि तरह ई बोर्ड मुतासिरनि ते फोकस कंदो थो अचे। वक़फ़े खां पोइ मोटी अची पाण बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी तक़रीर जे बारे में गुफ़्तगू कंदासीं। असां सां गॾु जो वक़फ़ो खां पोइ असां सां